है वागवरी दिल ठरी अज मशहूरी शरीफ में ओ दिसन वलिया जो आहे सादत ओ कामिल मुर्शिद कासिम विलायत है वावा भलो दीदारवा वावा भलो दीदारवा वागवरी दिल ठरी अज मशहूरी शरीफ में ओ उन मानू जी बिगड़ी बणिया मुर्शिद जे जो ताज थड़िया है उन मानू जीअर बिगड़ी बणिया मुर्शिद जे जो ताज थड़िया ओ निर्मल सो नंगदारवा निर्मल सो नगदारवा वागवरी दिल ठरी अज मशहूरी शरीफ में मुझो बड़ो दोस्त ताब सभई सुञाणंदा हूंदोसि नात खान मोहसिन जिद्दे में रहंदो आहे मूंखे चईं मुंहिंजी दिलि चवे थी तव्हां मुंहिंजे मुर्शिद जे आस्थाने ते वञो मुझो मुंहिंजी बि दिल जी ख्वाहिश आहे अलाह उहे ॾींहं आणींदो जो साईं जे आस्थाने जो मूंखे बि दीदार थींदो वरी जो साईं बादशाह ने हुकुम कयो मुझो सही मां पहिरियों खाड़ो हाज़िर थींदुसि ऐं वरी के लफ़्ज़ अहिड़ा निकिता जो ॾेढ मैल परे गाॾी बीही वई तो जेको पंध डोड़ंदो आयो आहे मुंहिंजो वरी साईं जलाली आहे वरी डंडे जी बि धमकी ॾिनी अथई तेरे करे मथा देर थी वञे सुभान अल्लाह हो वागवरी दिल ठरी अज मशहूरी शरीफ में ओ पाक नबी जो जे जलवो देखारो इश्क नबी जो जे सबक सिखारो कामिल सो गुरबदारवा कामिल सो कुर्बदारवा वागवरी दिल ठरी अज मशहूरी शरीफ में अल्लाह साओ रोज़ो नूरी निज़ारो है साओ रोज़ो यार नूरी निज़ारो ओ झुकंदो जिते आहे जग सारो ओ झुकंदो हिते आ जग सारो एड़ो सखी सरदारवा एड़ो सखी सरदारवा वागवरी दिल ठरी अज मशहूरी शरीफ में ओ करमुल्ला जी आज़ी न्याज़ी मदनी मिठो शल थींदो राज़ी अज रूह थियो सरशारवा कंहिंजो रूह ठरियो आहे कंहिंखे राहत आई सुभान अल्लाह हिन जमायत में कुछ अहिड़ा खुश नसीब आहिनि जे साईं रोज़े वाले जो दीदार कयो पर कुछ अहिड़ा न बि हूंदा अहिड़ा बि हूंदा नवां नंढा जिन खे सोणे सरदार ताज धणी जो दीदार थियो न हूंदो पर दिल में तांघ हुई अल्लाह जे सदन दौर में हुजा हींअर साईं मंज़ूर सोणो पियो ॿुधाए साईं उहो वक़्तु अजीब हुयो अजीब वक़्तु हुयो ख़्वाब वांगुरु गुज़री वियो जॾहिं साईं जन हीअं साम्हूं ईंदा हुया मुंहिंजो साईं मूं बि दीदार कयो ख़ैरपुर नाथन शाह में जामे मस्जिद साईं छुटल शाह रहमतुल्लाह अलैह साईं ताज मोहम्मद शाह रहमतुल्लाह अलैह वारी मस्जिद जुड़ियल शाह वारी मस्जिद में साईं जन जी तबीयत भी नासाज़ हुई
इन माण्हुनि जे सहारे सां मां बि पहिरीं पहिरीं ज़ियारत पियो कयां। मूं सोचियो त साईं जन ॿिन माण्हुनि जे सहारे ते आया आहिनि, बदन में लहीफ़ आहिनि, कीअं तकरीर कंदा। जेॾी महिल कुर्सी ते वेठा, ख़ुदा जो कसम खणी थो चवां, उहो मंज़र अॼु ताईं मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं आहे। जेॾी महिल कुर्सी ते वेठा बयान शुरू कयूं, ईअं पियो लॻे जीअं शींहुं गजंदो हुजे। सुभान अल्लाह। लफ्ज़ पक्का पुख्ता, लफ्ज़ शरीयत जे मुआफ़िक, तरीक़त जे मुआफ़िक, हिकिड़ो जुमिलो, हिकिड़ो लफ्ज़ बि अजायो न हो। हर लफ्ज़ में फैज़ हुयो, हर लफ्ज़ शरीयत, तरीक़त, हकीकत, मारिफत ते मुश्तमिल हुयो। मूंखे उहे लफ्ज़ साईं जन जा अॼु ताईं यादि आहिनि। हिकिड़ो अक़ीदो ॿुधायो, अक़ीदो। अॼु दिलि चवे थी उहो अक़ीदो मां वरजायां तव्हांजे साम्हूं। ॿुधंदव? उहो अक़ीदो ॿुधायांव। क़िबला साईं जन अक़ीदो बयान फरमायो। पाण फरमायो त ख़ैर पुनाथम शाह वारो ॿुधो, जेको मदीने वारे साईं जो गुंबद खदरा रोज़ो मुबारका, उन्हें जी जेका सरज़मीन सारी दुनिया जे मस्जिदुनि खां गुंबद खदरा जी मस्जिद या ज़मीन वधीक शान वारी। पर मस्जिद अक्सा जेका 70,000 नबियन जो क़िबलो हुई, उन्हें मस्जिद अक्सा खां बि इन ज़मीन जो शान मथे आ, जंहिंमें ॿिनी जान जो सरदार हींअर जलवगर आ। पाण फरमायो त बैतुल्ला जेको मक्के में काबो शरीफ आ, इन काबे वारी ज़मीन खां बि गुंबद खदरा जी ज़मीन जो शान मथे आ। पाण फरमायो ॿुधो अक़ीदो इहो, अक़ीदो असां आले सुन्नत जो, जमीअ आले सुन्नत जो अक़ीदो आहे बे अनल बुक़अतिल्लती दुफ़िन फ़ीहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिय अफ़दल मिनल काबति व मिनल अर्शिल अज़ीम। गुंबद खदरा जी ज़मीन या काबे खां त भली आहे, पर अर्शे अज़ीम खां, अर्शे मुअल्ला खां बि गुंबद खदरा जी ज़मीन वधीक शान। छो इन ज़मीन के मुस्तफ़ा जे वजूद जो लमस नसीब थियो। हुज़ूर जा कदम जे ज़मीन सां लॻा, अरे कदमन जी ॻाल्हि न आहे, कदम जे मिटीअ सां लॻा। इहा मिटी अर्श खां भली आहे, इहा ज़मीन काबे खां भली आहे, मस्जिद अक्सा खां भली आहे। जिते कदम लॻा उहा मिटी एॾे शान वारी आहे त ख़ुदि कदम कहिड़े शान वारा हूंदा त कदमन वारे जो शान के। हाँ सुभान अल्लाह। ही असां सुन्नियुनि जो अक़ीदो आहे। अॼु बदमज़हब चवंदा नबी असां जहिड़ो, नबी असां वांगुरु हुयो, पर सोणे सरदार मशहूरनि वारे अक़ीदो सेखारियो। मुस्तफ़ा जा कदम जे ज़मीन सां लॻनि या ज़मीन काबे खां भली त मुस्तफ़ा जे वजूद जो शान। इन सरजमीन में, इन गुंबद खदरा वारी सरजमीन में मुस्तफा करीम सां गॾु अबू बकर सिद्दीक़, उमर फारूक। वाह मुस्तफा जे यारनि जो शान, वाह मुस्तफा जे प्यारनि जो शान। मुंहिंजा दोस्तो, जे ज़मीन खे अर्शे मुअल्ला खां वधीक इज़्ज़त ऐं अज़मत मिली आहे, उन सरज़मीन में मुस्तफ़ा करीम जे पाड़े में, हुज़ूर जे भाकुर में अबू बकर ऐं उमर गॾु वेठा आहिनि।
सिक सीने में रखो प्यारन जी महबूब जे चैनी यारन जी सिक सीने में